मर्दनि में ॿार पैदा करण वारी सघ में कमज़ोरी हिकु अहिड़ी हालत आहे जंहिंमें जोड़नि विच में घटि हिकु साल ताईं औलाद नाहे थी सघंदी ऐं अहिड़ा मसइला अॼुकल्ह आम थींदा पिया वञनि। अहिड़ी कमज़ोरी जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था, पर अमेरिका में कयल हिकु तहक़ीक़ में आम सबब बयानु कयो वियो आहे। तहक़ीक़ में चयो वियो त पिज़्ज़ा, चिप्स, बर्गर ऐं अहिड़ियूं ॿियूं वधीक चर्बी वारियूं ग़िज़ाऊं नौजवाननि में कमज़ोरीअ जो सबब बणिजनि थियूं। हार्वर्ड यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ में 18 खां 20 सालनि जी उमिरि जे 3000 नौजवाननि में जंक फूड जे इस्तेमाल ऐं नौजवाननि में ॿार पैदा करण वारी सघ मुतासिर थियण जो जाइज़ो वरितो वियो। तहक़ीक़ मूजिबि वधीक चर्बी वारियुनि ग़िज़ाउनि जो इस्तेमाल जिस्म ते नाकारी दबाव विझे थो, जंहिंसां इस्म मुतासिर थिए थो ऐं इहो मुस्तक़िल नुक़सान साबित थी सघे थो। आम ग़िज़ा जो नौजवाननि जी सिहत ते एतिरो असरअंदाज़ थियण हैरान कंदड़ करार ॾिनो वियो। मुहक़िक़नि जो चवणु हो त अहिड़ी ग़िज़ा सां सेल्स खे नुक़सान पहुचंदो आहे ऐं इहो सम्झो वेंदो आहे त सिहत बख़्श ग़िज़ा सां इन कमज़ोरीअ में बहितरी आणे सघिजे थी, पर ईअं मुमकिन नाहे। इहो नुक़सान बरक़रार रहंदो आहे। नीदरलैंड में हिकु ॿी तहक़ीक़ में ॿुधायो वियो त जेकॾहिं मर्द ॿारनि जा ख़्वाहिशमंद आहिनि त खेनि बिस्तर ते राति 10:30 वॻे ताईं सुम्हणु घुरिजे। दरियाफ़्त कयो वियो त जेके मर्द जल्द सुम्ही पवंदा आहिनि उन्हनि में कमज़ोरीअ जो ख़तरो ॿियनि जी भेट में घटि हूंदो आहे। निंड जी खोट जिस्मानी मुदाफ़ियती निज़ाम खे वधीक सरगर्म करे छॾींदी आहे, जेको स्पर्म जे मयार ते हमलेआवर थींदो आहे, जॾहिं त मर्दनि ते जिस्मानी ऐं नफ़्सियाती दबाव वधी वेंदो आहे, जंहिंसां शादी खां पोइ ॿारनि जी पैदाइश जा इम्कान घटिजनि था।